वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाए रहिया। संदसि चवणो त अपोज़िशन रुॻो मीडिया खेॾी रहियो आहे। संदसि चवणो त नून लीग ऐं पीपल्स पार्टी मौलाना फज़लुर रहमान खे मख जियां कढी छॾियो। शेख रशीद जो चवणो त सऊदी अरब सां असांजो दिलि ऐं जान जो तालुक़ आहे। शेख रशीद चयो त काल्ह मज़लूम कश्मीरियुनि सां एके जो ॾियारो हो। शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया त घर वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाए रहियो हो। संदसि चवणो त मुल्क जे अज़ीम फ़ौज दहशतगर्दनि खे सबक़ सेखारे रही आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त मूंखे लॻी रहियो आहे त इहे पंहिंजे लाइ मसइलो पैदा कंदा। शेख रशीद चयो त मुल्क जे अज़ीम फ़ौज दहशतगर्दनि खे सबक़ सेखारे रही आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाए रहियो हो। संदसि चवणो त मुल्क जी अज़ीम फ़ौज दहशतगर्दनि खे सबक़ सेखारे रही आहे। संदसि चवणो त काल्ह कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो हो। शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो।